नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी में ख़बर ॾींदा हलूं त म्यूनसिपल कमेटी जो सालियानो बजट इजलास चेयरमैन डॉक्टर मनोज कुमार मलाणी जी सदारत हेठि साल 2020-21 जी बजट इजलास में समूरनि मेंबरनि जी शिरकत थी है। म्यूनसिपल चेयरमैन 25 करोड़ 11,16,000 रुपयनि जी आमदनी वारी बजट पेश कई है। म्यूनसिपल जो 25 करोड़ 9 लख ख़र्च ऐं 1,80,000 रुपयनि जी बजट ॾेखारी वई है। इजलास में म्यूनसिपल कमेटी मिठी जे मेंबरनि बजट खे मुतफ़िक़ तौर मंजूर कई है। म्यूनसिपल कमेटी जी बजट में तरक्याती कमनि, सफ़ाई सुथराई समेत मुख़्तलिफ़ मुद्दनि में रक़म रखी वई है। म्यूनसिपल कमेटी मिठी पंहिंजे दौर में तारीख़ी कम कया आहिनि। चेयरमैन डॉक्टर मनोज कुमार मलाणी शहर खे तरक्याती स्कीमनि जो गुलदस्तो बणायो। म्यूनसिपल कमेटी जे समूरनि मेंबरनि जो थोराइतो आहियां जिन पंहिंजो भरपूर साथ ॾिनो आहे। आईंदा बि उमेद रखां थो त ही मुंहिंजो साथ ॾींदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।